हुन जी पहिरीं घरवारी वई मरी, उन मां हिकिड़ो पुटु ॼावल होसि, पर अॼु नंढो सुभाणे वॾो। पोइ मेहन सां वेंदो, पोइ जेका ॿी शादी जो कयईं त उन छोकिरे खे जवन जी मानी पचाए ॾींदो हो। पोइ उहा हड़ में ॿधियो, झंग में खयो वेंदो हो। पोइ सानु हूंदो हो, पोइ उहा जवन वारी मानी बग़ैर खाइण न खाइण जहिड़ो पाण, उहा जवन वारो मानी वरी माना सान खे ॾेई छॾींदो। छोकिरो वीचारो वञे सुकंदो, मेहन सां वञे, माईअ जो धंधो इहो ई, जवन जी मानी पचाए पियो ॾिए, पीउ खे बि कोन हवालु करे थो। वञे वरी कुझु खाइण न खाइण जहिड़ो सी, जवन जी मानी छा वणंदो हुनखे, उहो वरी सान खे ॾेई छॾे। हिकिड़े ॾियारे छा कयईं जो हे मेहन सां माना वियो झंग में आहे, माउ जे वञी बुठीअ ते वेही ऐं रोअण लॻो, अमां मूंखे तो सूरनि में विझी वियो आहीं, मुंहिंजी ज़िंदगी त तेल आहे, बुखनि में ॾुखनि में उञनि में तसनि में मुंहिंजो त सड़ी साह वरते वियो। रोई वेठो, आवाज़ अंदरों आयुसि त घबराए न, तूं न घबराए, सुबुह जो मुंहिंजे बुठीअ ते हिकिड़ो वल कुदरती पैदा थींदुई, पोइ उहो पितो हिकिड़ो झलींदो, पोइ उहा पितो तूं अचिजांइ, पोइ पटे तूं वञी खाइजांइ। हुन दिलि में ख़्यालु कयो, वर्दी ॾिनी हा, सुबुह थियो, वरी आयो माल छोड़े, वरी झंग में अची वेठा, आवाज़ आयो अम्मा, अरे माना बुटीअ खां क़बरस्तान खां, सो भला इहो वञा त ॾिसां, वञे त बराबरि वल आहे, साओ लॻो बीठो आहे, पितो बि झलियो बीठो आहे। हिन पटियो पटी सॼो न खाई सघियो, पोइ कुझु सान खे ॾेई छॾी अधु, ऐं अची छोकिरो ॻाढ़ो थियो। माईअ चयो त भेण साईं, हे त मां हिनखे जवन जो मानी पचाए थो ॾियां, त हे त सफ़ा ॻाढ़ो लॻो पियो आहे, का ॻाल्हि में खुलम आहे। हुनखे किकिड़ी हिकिड़ी नींगरी ॼाई, पर चङी चङी टाब थियो। हाणे उहा वरी माउ पंहिंजे नींगरीअ खे चए थो त भाउ सां गॾु वञ माल सां, उहो माल वलर भाउ वराए तुंहिंजो नथो सघे, तूं वञीसि। हो साईं नींगरी चवण करे माउ जो भाउ सां गॾु वियो, माल सां जो वियो, त हाणे साईं आख़िर हुन त घणो ई गुस्सायो, पर बुख त बुरी भला आहे न वा। हे वियो थो वञी माना पितो पटे आयो, पाण बि खाधई, भेण खे बि ॾिनई, खाई ॿिन्हनि जो चइजी हाणे ॻाल्हि अम्मा सां न कजांइ, चई न त मां कोन ॻाल्हि कंदोसांसि, छो ॻाल्हि कंदोसांसि, ठीकु आहे। पोइ माईअ हुन अहिड़ो कमु कयो त ॼणा कोडर खणी चरी पटे छॾियईं। जॾहिं शाम जो माल जो आयो, टे पहरी ॿिए पहरी धारे, धीअ खां पुछा कयईं त झंग में तव्हां छा खाधो आहे? चई मां कुझु बि कोन खाधोसीं, छो थो तूं माना बिफड़ी पिए थो? चई सची कर न त हिन चरीअ में पूरींदो साईं। चई बाज अम्मा जो पूरी त भली मूंखे तूं पूर, बाक़ी इहो मानी थो ॾिनो थो, उहो कुझु अधे खाधो कुझु मूं खाधो। भाकुर भरे वञी चरीअ में ठोकियईं धीअ खे, हेसि ताणी पूरे आयुसि, चई सची करी थो जाए नथो करी, साह त पिरी आहे न साईं। हुन चयो अम्मा हा बराबरि असां खाधो झंग में, जेका अम्मा असांजो हो अधे जी साह, उन जी पुठीअ ते हिकिड़ो फल पैदा थियल आहे,
उहा पितो हिकिड़ो झले थियो, उहो अधो पटे आयो, कुझु मूं खाधो, कुझु अधे ब खाधो। चई ठीकु आहे, ॻेले हिनखे ॿार धीअ खे गॾियई। हाणे साईं अची साईं मिखर कयईं, अड़े या से कयां पेट में सूर थमे, माईअ मिखर अची कयो। मुड़ुस खे ॾिसी अचे पिए थो त हाणे लेटे पेटे पिए थो खट जे मथां, त मुड़ुस मथां अची बीठोसि। चई ॾेवाल छा थियो अथई? चई भॼ मुले ॾे, मुले खे अॻ ई माई वञी सम्झाए आयो। ॿुधी न, अॻ ई सम्झाए आयुसि जो मुंहिंजो मुड़ुस तो वटि अचे न, तूं किताब पटे। चई अॻे घर वारीअ ते तुंहिंजे माना क़ब्रिस्तान ते वॾे हिकिड़ो पैदा, उहो पाड़ो कोटे घोटे ऐं उहो प्यार ॾियां त ठीकु आहे, न त हीअ माई बि मरी वेंदी। चई हा ठीकु आहे। छा थियो अथई? जे पेट में सूर थमे, भॼ तूं मूंखां पुछा न कर, मुले वटि वञ। हे सिधो सी अॻ ई कढो त उहा घर वारी बि मरी वियो, हाणे हे बि वञे थो। ही सिधो वियो मुले वटि। मुला किताब पटे ॾिस भेण, हे छा हे ज़ुल्म हो? पहिरीं बि घर वारी मरी वियो त हाणे हिन खे बि वरी अची अलाए छा थियो? आयुसि तो ॾे। हुन वरी किताब पटे मुड़ी कूड़ सूड़ जो। चई मां अॻे जेका तुंहिंजी घर वारीअ जो तुरबत ते माना मुक़ाम ते वल पैदा हिकिड़ो थियल आहे, सो उहा चंजूर खणी पाड़ो खोटे कूंडे ॾंडे में घोटे कपिड़े छाण करे ऐं माईअ खे वञी प्यारींदे त माई बचंदी न त न बचंदी। सिधो सी चंजूर खईं, सिधो वियो त बराबरि वल बीठो आहे। खोटे ॿाहिरि कढी कपिड़ो धपड़े में माना घोटे ॾंडे कूंडे में छाणे माईअ खे ॾिनई, चई पी। हुन कुझु माना हेॾो कुझु होॾो माना आरे सारे। हाणे कुझु कुझु मुड़ुस थो पुछा करेसि, ॾे हवाल। चई हाणे कुझु सूरु हटंदो थो वञे, हटंदो तव्हां चङी भली थी वेही रहियो। चई न मां हाणे ठीकु आहियां। मुड़ुस खे थो चए मां ठीकु आहियां, चाक थी वियुसि, ठीकु आहे। जवण जी मानी वरी बि पचाए ॾिनई, ॿुधी, जवण जी मानी पचाए ॾिनई वरी बि छोकिरे खे। छोकिरो रोई ॾिनो साईं। मंझंदि जो थियोसीं, बुठी ते वल वियो न पटिजी। छोकिरो रोई ॾिनो, सांढ हिन खां पुछा कयो छो अॼु रोई थियो तूं, छाजे करे ॻाल्हि कर। चई अम्मा जी माना तुरबत हुन ते बुठीअ ते माना हिकिड़ो वल पैदा थियो हो, मां उतां पिटड़ो पटे ईंदो हुउसि, पोइ अधु मां खाईंदो अधु तोखे ॾींदो हुउसि। जानवर ॻाल्हाईंदा हुआ अॻे, हर शइ ॻाल्हाईंदो हो। हे तुंहिंजा वण टिण सभु शइ ॻाल्हाईंदो हो, ईअं कोन्हे। हिन साईं चई उहो वल बाबा साहब चंजूर खणी को मुले वटि वियो, उन को ॾस ॾिनसि। चंजूर खणी वञी उहो वल खोटे पाड़ो कढी ॾंडो कुंडो करे असांजे माना माउ खे ॾिनई। हाणे साईं चई तूं घबराए न, सान थो ॻाल्हाएसि, तूं ॻाल्हाए न, रो न। मुंहिंजे हिन सिंह खे तूं रुॻो लोॾो ॾींदे त कुटीअ जो वटो निकिरी पवंदो ई, तूं उहो खाई वरी खोपरे खोपरे सां मिलाए छॾिजांइ मुंहिंजो सिंह। अब सान ॻिठी लाड़े ॾिनो, हुन हीअं जो कयो त कुटीअ जो वटो खाई ॿ टे ॼाणा थी, वरी उहो ॻाढ़ो थी पियो सफ़ा। वरी सीमाईअ सोचियसि त वरी झंग में का हरकत आहे, साॻो ई उहा नींगरी जेका असली पंहिंजो पेट ॼणो होसि उहा मोकिली छोकिरे सां गॾु भाउ सां। वञी भाउ तुंहिंजो माल वराए नथो सघे, सी मार कुट बि ख़राबु आहे न। हिन खे 2 सोटियूं जो ॾिनई त नींगरी भाउ सां गॾु वियो त सी, उन घणो ई गुस्सायो जंग में। हिन साईं माना साना खां उहा कुटी वटो खाए खणी कढी आयो, कढी अची माना
ॿिन्हिनि भेण बि भाउ बि खाधो। चइजी अम्मा सां त ॻाल्हि त न कर न। चइदा मां पंहिंजे वसां कोन कयां पर क़ुरान पूरे थो मूंखे साह त पंहिंजो बि पहिरीं यादि आहे। मां बेवस आहियां, पोइ बेवसाईअ में मां हुन सां सची थो कयां। अबाब खाई पी वरी शाम जो माल मोटी आयो, हुन अॻ ई चरी पटे ई वेठो। हेॾे जंग में छा खाधो अथव? चई मां कुझु बि कोन खाधोसीं, इहा जवन वारी मानी तो पचाए ॾिनो, अधे बि खाधो मूं बि खाधो, बसि। चई न ॻाल्हि सची कर, न त साॻो चरी ॾिसी तूं। भरे भाकुर वञी हयईं। चई मां पूरे त पूरे छॾे, बाक़ी हाणे असां ते जवन वारी मानी खाधो। पर साईं हाणे हेसि ताणी पूरे आयुसि। चई सची करींदो न त हिकिड़े लपे जो विहाणो आई हाणे। ऐं सची कयईं। चई मां कुटीअ जो वठो। चई पोइ काॾो वांदो अथव? चई सान जे माना सिंग खे अधे लोॾो ॾिनो, उतां कढी आयो, हुन अधे बि खाधो मूं बि खाधो। गेॾे निगे खे ॿाहिरि कढी भॻो मुले ॾे। चई हाणे मुड़ुसु मुंहिंजो पोइ ईंदुई, पोइ तूं चइजांइ तुंहिंजे मेहन में जेको सान आहे, इहो सान वञी को ख़ैरात कर त माई बचंदुई न त न बचंदुई। चई हा। माई मोटी आयो, अची माना सुतो कट ते, मुड़ुसु कमु करे आयो वापसि, ॾिसी थो त हीअं लेटे पियो थो। आयोसीं ॾे हवाले, छा थियो अथई? चई छा जो मूंखे पंहिंजो सिर जो तूं वरी मूंखां पुछा थो करी, भॼ मुले ॾे। अबा हे वठी भॻो मुले ॾे, मला वारो कर, किताब पटे, हीअ हालत आहे। हुन किताब पटे हीअं ॾिठो। चई हाणे ॻाल्हि ॿुध बाबा, जेको सान आहे तुंहिंजो मेहन में, इहो वञी कुही रहे मोला में ख़ैरात कर त घरवारी बचंदुई, न त बसि मरी वेंदी। ऐं मजबूर थी आयो घर। सान खे पियो थो फिरे पियो थो, पर सान हथ ई नथो ॾिएसि, हथ ई नथो ॾिएसि सफ़ा। हो वरी झंग में काहे वञनि, छोकिरो काहे वञे माल। वरी त सान ॾे ॾिसी वरी रोए हो छोकिरो। चई ॻाल्हि ॿुध, तूं रो न, तोखे पीउ चवंदुई। मां हिननि खे हथु कोन ॾेई सघंदुसि, हिननि खे सभिनि खे मोकल आहे, पर ॻाल्हि आहे त पीउ तोखे ज़रूरु चवंदो त अबा हाणे ईअं न कर, मां तुंहिंजो थिए मुंहिंजी घरवारी आहे, उहो बचाए सान तूं वठी ॾे असांखे। पोइ तूं भली वठी ॾिजांइ, पीउ खे मोटाए ॾिजांइ न, पीउ जो चवणु कजांइ। पर जेॾी महिल मां हुननि खां दसबुस बि कोन, पर वरी बि तो वटि ईंदुई त वाह ॾिसान तूं भला दसराए ॾे। पर पोइ तूं मूंखे दसराए, ठाहे, ठीकु करे, ॿधी, ॿियो टियों सभु कुझु तूं करे ॾिजांइ। चई हा। पोइ छा कंदे? मां जीअं चवां पोइ उहो ई कंदे। छोकिरे खे सान थो चए। चई छा कयां? चई मुंहिंजे पुछ में वकड़ विझी ऐं जेको सीर ॾिनुसि उन खे पोइ तूं झलिजांइ त बीहजांइ, बाबा मुंहिंजो मां सवण कंदुसि, मां सवण कंदुसि। हुन जो हादा भली। कि 3 लकुड़ चौबूक खणी मूंखे 3 धक हणी वठिजांइ, पर तूं पुछ खे वकड़ घणो कजांइ, पोइ हाणे मिड़ई कहिड़ा। अबा हुन वकड़ ॾेई काबू कयो ऐं 3 लकुड़ दॿियईं, सान ॾिनो, भड़को जो ॾिनो त वञी का दया जे कंधे ते वञी लथो। इहे मेहूं, इहे पाॼियूं सभु माना सान जे पोयों सिधो वञी सभु उते लॾो लथ। माई उथी वरी वेही रहियो। मुड़ुसु थो चएसि, चई हाणे ख़ुशि थियो आहीं, दर ते को ढोर अथई? हा
हाणे रुखी मानी पियो खा। अबा ॾींहं गुज़रंदे देरि कोन था कनि, हो खीर धीर ॾुहंदो हो, ॿियो टियों वरी फरनि खे धाराईंदो हो, ॿियो टियों छोकिरो, ॿियो खीर जो बचे त साईं का लोढ़े जे वट सां या ॿूड़े जे वट सां हारे छॾींदो, उन में वेठो नांग, नांग जो वेठो हो त उहो खीर त नांग पी वेंदो। पोइ हिन 10 ॾियारा 20 ॾियारा उन ॿूड़े में पई विधई खीर। छोकिरे माना दिमाग़ पंहिंजे मां अकुल वठी त भला मां हेतिरो खीर पिए थो ॿूड़े में हारियां, ॿूड़ो साओ थिए छो नथो, चए बीह अॼु ॿूड़े में कोन हारींदुसि। वञी वरी ॿिए माना पासे ते हारे खीर छॾियईं। नांग साईं निकितो, चई छोकिरा ॾे हवाले, छा आहे अॼु खीर ॿूड़े में? चएसि मां त हारींदो पियो, ॿूड़ो साओ ई न पियो थिए। चई ओ खीर त तुंहिंजो मां पी वेंदो हुउसि, अॼु तो मूंखे खीर छो न ॾिनी? चएसि वाह मूंखे त ख़बर कान्हे त तूं तो पी त मां तोखे ॾियां, पर हाणे इहा भला मूंखे माफ़ु कजांइ, तोखे हाणे मां पियो ॾींदुसि सरेआम, लिकड़ बिकड़ हाणे कोन्हे, हाणे सरेआम तूं मजाए, मां तोखे लाहे थांव में पंहिंजो पीउ ड्रो करे पोइ तूं जादू जो आई भली व्यस्त पियो कजांइ। चई ठीकु आहे। 2 ॾियारा 3 ॾियारा उनखे खीर पियारे, ॿियो टियों नांग खे। नांग जो हाणे ॻाल्हि ॿुध, कंधु ॻिची तूं पंहिंजो छोकिरा हेॾे मूंखे लाड़े ॾे। हीअं जो कंधु लाड़े ॾिने, भटी जो फूक जो हईं त सॼा वार सोना थी विया। हिन सी मेट मलियो, तेल ॿेल खणी दरिया ते कंधे ते त वेठो हो न, कंगो बि खयईं, वञी सी माना मेट धेट हणियो, कंगो जो ॾिनई त हिकिड़ो वार पटिजी पियो। वार जो पटिजी पियो, वार हाणे सोनो। हुन छा कयो जो छोकिरे वेड़े सेड़े हीअं दरिया में उछलाए छॾियईं। दरिया में जो उछलाए छॾियईं त इहो जरके पियो न, मच्छीअ जो आयो ॾिठो जो ठका जो उन वात जो गीत ॾेई उहो वार ॻिही वियो। मलाह भन हयो वेठा, रछ लाहियो वेठा मलाह, उहा मच्छी वञी फाथो उन में, मच्छी जो फाथो हूंदसि। हाणे हुननि चयो मलाह ने चयो त बड़ा हेतिरा असां मच्छियूं कई मारियासीं त अहिड़ो मच्छी त असां ज़िंदगीअ में कोन, माना सोना वांगुरु जरके पिए थो, हे कंहिं बादशाह खे ॾींदासीं। हा मच्छी हे वेंदो पंहिंजे बादशाही जे हवेलीअ में, सिधो बादशाह वटि खणी विया। अबा हे मच्छी तुंहिंजे लाइ आंदोसीं। हुन चयो अबा भली ॾियो मूंखे। हुननि माना ॾिनो, जेको 5 रुपया हुननि खे ॾियणो हो सो ज़मीनदार ॾिना। बानी खणी जो नौकर खणी वियो, उनखे माना बानी हुयुसि। हा हुन राणीअ चयोसि त बाबा हिनखे तूं चीर ठाहे, त पोइ चाढ़ियऊंसि। मच्छी जो चीर ॾिसी वार निकिरी पियो, माना राणीअ वञी थी माना वार हुन खां कसियो, कसे ऐं काबू करे छॾियईं। आयुसि घर वारो मुड़ुसु, चई हे वार हां छा मों निकितो? चई मच्छीअ मों। हाणे ॻाल्हि ॿुध, मुड़ुस सां ज़ाल थो ॻाल्हाए, जेकॾहिं इहा धीउ तुंहिंजी वेठी आहे, इन मूंसां ख़ुदि ॻाल्हायो त बाबा सां तूं ॻाल्हाए, मुड़ुस मां कंदुसि इहो जो औरत आहे त अधे खे परणाईंदासीं, जो मुड़ुस आहे मर्द आहे वार त मां शादी कंदोसांसि, जो औरत आहे त अधो शादी कंदुसि, ऐं जो मर्द आहे त मां कंदोसांसि। हाणे घर वारीअ त मुड़ुस सां हवाले कयो कि हीअ हक़ीक़त अथई। हुन चयो ठीकु आहे, नौकर चाकरनि खे वठी हुकुम कयईं त कंधी वठी वञो,
जेको मोटी ईंदो उनखे हेतिरो हेतिरो माना मां मज़ूरी बि ॾींदुसि इनाम बि ॾींदुसि तूं मां तूं पारां विया हलो भेण भत ब खाऊं 2 रुपया बि था मिलनि अबा हे वठी भॻा वञी पंधु करे करे थकिजे चई छॾीसि यार लभे ई कोन थो मोटी त मोटी हलो हिकिड़ो हुजे सो बरा उन चयो त बड़ा मुंहिंजी बि ज़िंदगी तेल थी वियो हाणे मां बि थियो त ॾियां मोह पोइ जिथे बि सिजु लथो जिथे सिजु उभरियो अबा हलंदे 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 ठका वञी कयईं ओसली छोकिरे वटि ॾिसे त बेलिया निंड में पियो आहे हिन ॾिसी चयईं त वञ ही मुंहिंजा रब तो त वाहवाक थी वियो हेसी मोटी आयो हाणे हिकिड़े त जाइ न आहे न साईं मोटी सिधो बादशाह वटि आयो मुबारकी बादशाह खे ॾिनई जी बादशाह लख लख मुबारकूं अथई चइसा ख़ैर मुबारकूं तोखे बि लख मुबारकूं जो तूं बि कामयाब वियो आहीं हले अधु बादशाही तोखे ॾिन में औरत जाए मर्द चई सही मर्द हा ठीकु आहे अड़े तालिब वञो हिन सां गॾिजी वञो खंभे वञी खणी अचोसि अबा हे जो विया त बराबरि सुतो पियो आहे हुननि वरी ॿेड़ो काहे विया ॿेड़ो जो काहे विया त साईं ॿेड़ो जो हिन छोड़ियो तसीं हिन चयो आहे त ॻाल्हि त ॿुधो मूंखे इहो माना हुन जा वरी बीन बि खयऊं चई बीन त मूंखे ॾिजो हाणे छोकिरे खे बीन जो ॾिनो बीन जो वठी वॼायईं त सान भॻो आयो ड्रोड़ अची ॿेड़े खे माना वेझो जो पियो त हुननि दाऊं कया कि बाबा अलाह जो नालो अथई इहो सान खे त झल जाए हे ॿेड़ो गर्क कंदो चई तव्हां पोइ मूंखे खणी छो आया आहियो कि बस बाबो बस अची पासो ॿेड़े जो ॾेई वियो छोकिरो चढ़ी वेही रहियसि मथां निकितो साॻी जाइ ते पंहिंजो वरी वियो हाणे साईं हे मोटी आया कि बाजा कामयाब त असां वियासीं पर हीअं बीन वॼायईं अब थान भॼंदो आयो पोइ असां चयो छोकिरे खे त भई अलाह जो नालो अथई थान पंहिंजे खे झल असां बस कयूं तूं पंहिंजो वञो साॻी जाइ ते मोटी थान ते चढ़ी टप ॾेई थान अची माना ॿेड़े जे भरिसां बीठो टप ॾेई छोकिरो चढ़ी वियो वरी थान वापसि वियो हा चई ठीकु आहे अॼोको ॾींहुं छॾियोसि वरी पोइ सुभाणे वञिजोसि पर 2-3 वञिजोसि ॿुधी अब मलाह बि कयूं ॿेड़ो साॻो भरे 4-5 माण्हू विया अथसि हे साॻो ई निंड पंहिंजो पियो आहे खणी हिन खे हयूं ॿेड़े में खणी वठी ॿेड़ो छोड़ियो त अची बादशाह वटि रथियो त साईं बादशाह हीअं जो कयईं त भाई हीअ छा भेण मूंखे त हीअ खणी आया वरी बि ठीकु आहे बादशाह खां पुछा कयईं तो मूंखे खणी आएं तोखे लालच कहिड़ी आहे चए बाबा मां तोखे ॾींदुसि पंहिंजी न्याणी मां तोखे खणायो ख़ुदि मुंहिंजो ॾोह आहे को हिननि जो ॾोह कोन्हे मां थो ॾियां तोखे पंहिंजी न्याणी तोखे ॾियां थो परणाए अब मुल्लों घुराए साईं अची करे हिनखे निकाह करे ॾिनई बीन हुन जा हथ वठी जो वॼायईं त सही माल सभई अची पहुतो बादशाह वटि को ॾह दर खे साने को गिले खे ठाकुरा जो थी विया अथसि नौकर निकिरी पिया बादशाह वटि भॼंदो जी साना अलाए छा जो बसि दरनि खे ठाकुरो विझो वेठो आहे हाणे कयूं छा
त छोकिरो बि निकिरियो चई बसि बाबो बसि रहम कर चुपड़ी करे माना साण बीही रहियो त साईं हाणे घरवारीअ सां छोकिरो थो ॻाल्हाए चई ॻाल्हि ॿुध मुंहिंजो आस्थानो आहे दरिया जे कंधे ते हिते तुंहिंजे पीउ वटि मां न रही सघंदुसि तोसां मां शादी कयो आहे तूं मुंहिंजी घरवारी आहीं हाणे जो तूं मूंसां हलंदे या न हलंदे चई मां बिल्कुलु हलंदुसि छो ऐं ॿिए मां निकाह विझी ॾिनो हाणे मां तोसां गॾु जिते तूं हली मां उते हलंदुसि इहा ॻाल्हि कहिड़ी थो करी तूं चए पोइ ठीकु आहे लत ॾेई साईं सान ते ॿई चढ़ी साॻे आस्थाने ते वञी लथा ॿई ज़ाल मुड़ुसु 8-9 ॾियारा गुज़रिया पीउ जो हिनखे उकीर चढ़ी वियो साईं छोकिरे खे त वञ ॿिणा जा वञा बाबा जो हाल अलाए कीअं माल सभई हिते मां खणी आयुसि हिते साईं हिन चयो हाणे भला हलूं था पंहिंजे वतन पंहिंजे ॻोठ था हलूं की पोइ भली जिथे तूं हली जिथे मां बि हलंदो तोसां गॾु मां तुंहिंजी घरवारी आहियां तूं मुंहिंजो मुड़ुसु आहीं अबा वठी जो माना बीन वञे सान ते चढ़ी ऐं तान भड़को ॾिनो उते वञी इहा मेहूं पाॾियूं पाॾा सभु वञी उते लथा हिकिड़े पासे कुंडड़े ते वञी परे ॻोठ खां लथो त तूं मां सभु कोन ॾिठो अरे बा फलाणा तुंहिंजो पुटु मथां पची वियो हा चवंदा मां त अखियुनि मां कोन थो ॾिसां रोई पुट जे लाइ अंधो थी वियुसि हिते जेका वरी ज़ाल हुअसि उहा बि चई वञ ॿिणा जा पुट ॾुखिया ॾींहं ॾिठासीं ॾोही त मां आहियां माना घरवारीअ खे मुड़ुस खे वठी हाणे छोकिरे ॾे पिया था वञनि हुनसीं ॾिसी वरितो त बाबा अचे पिए थो पर सम्झां थो त अखियुनि मां जॾो अम्मा बि अचे पिए थो ठीकु आहे 2 क़दम अॻिते खणी पीउ वटि आयो छोकिरो पहिरें अची पीउ जे पियो माउ जे बि पहिरें अची पियो माउ भाकुर पाए अची रोअणु लॻो अबा मूंखे बचक मुंहिंजो ॾोह आहे तुंहिंजो को टके जो बि ॾोह कोन्हे पर वास्ते ख़ुदा जो मूंखे बचक न त मां मरी वेंदुसि भेण हाणे माना घर में अथसि उहा भेण बि आयुसि उहो धार भाकुर पइजी आया ॿिया टियासीं पीउ खे आख़िर सी माउ खे बचकियईं चई मां तो कई या न कई तोखे बचका क़यामत तक थोड़ी बसि पोइ वरी पीउ सां गॾु वेहीसीं उहो साॻो वरी बीन वॼायईं उहो माल साॻो ई पंहिंजे माना पीउ जे घर मां लाहियो हाणे मुड़ुसु थो ॻाल्हाए घरवारीअ सां चई ॾिसी थो इहे मेहूं बि सभु आया अथई सभु माना पाॾियूं पाॾा मेहूं ऐं नुंहुं बि माना मुंहिंजो पुटु शादी करे आयो अथई तो छा रहायो